तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़ ऐं हाणे पेश आहे सिजावल मां इम्तियाज़ पठान जी रिपोर्ट। सिजावल में ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ कापाई बिरादरी जे माण्हुनि पारां एहतजाज। बाअसर वकील ते 10 सालनि खां ज़मीन ते कब्ज़ो करण ऐं ज़मीन ते हथियारबंद माण्हू विहारे धमकाइण जा इल्ज़ाम। आला अख़्तियारियुनि खे ज़मीन तां कब्ज़ो ख़ाली कराए ॾियण जी अपील। सिजावल में कापाई बिरादरी जे सभई माण्हुनि शदीद गर्मी उस में बस स्टॉप खां प्रेस क्लब सिजावल ताईं ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हिन मौक़े ते ईदू कापाई ऐं ॿियनि चयो त 2010 में असां वकील ग़ुलाम रसूल सूहो खे ज़मीन मकाते ते ॾिनी, पर हिन असांखे हिकु अधु साल जो मकातो ॾिनो, पोइ ज़मीन ते ज़ोरीअ कब्ज़ो करे वेही वियो आहे। हिननि चयो त मकाते जी रक़म घुरण तां हिन हाणे ज़मीन ते हथियारबंद विहारे असांजा रस्ता, माल जो चारो ऐं ज़मीन जो पाणी बंदि करे छॾियो आहे। एहतिजाज कंदड़नि चयो त ग़ुलाम रसूल सूहो असांखे हाणे कोर्ट जो वकील हुजण ऐं केस दाख़िल कराए थाणे में बंदि कराइण जूं धमकियूं थो ॾिए। हिननि चयो त बाअसर वकील असांजे ज़मीन खां सवाइ टांटाई, समेजा, मल्हा ऐं लोठिया बिरादरी जे ज़मीननि ते पिणु कब्ज़ो करे मच्छीअ जा तला ठाराए ज़मीन जो पाणी बंदि करे छॾियो आहे। हिननि आला अख़्तियारियुनि चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट, DIG सिंध पुलिस, SP सिजावल खे नोटिस वठण जी अपील कंदे चयो आहे त असां ग़रीब माण्हू आहियूं ऐं ग़ुलाम रसूल सूहो बाअसर वकील आहे। असांखे संदसि ॾाढ ऐं जबर खां बचाए पंहिंजी ज़मीन वापसि कराई वञे।